केतिरनि शाइरनि खां अलावा वो मुहक़िक़नि कमु कयो आहे, उहो हिकु अलॻि उनवान आहे। उन ते वरी असां अलॻि सां लिखंदासीं ऐं हर हिकु शाइर जो अलॻि जाइज़ो वठंदासीं। जीअं मिसाल जे तौर ते मिसाल ॿुधाए त काज़ी कादर ते सभ खां पहिरियों कमु जेको असां हिते तहक़ीक़ी कमु जेको कयो उहो हीरे ठक्कर कयो। हीरे ठक्कर खां पोइ डॉक्टर बलोच कयो, तबीर अब्बासी कयो, सिराज मेमण या ॿियनि जेको आहे हुनजे मक़ाला लिखिया। इन लिहाज़ खां वधीक केतिरो कमु थियो आहे, असां हर हिकु शाइर जो अलॻि अलॻि जाइज़ो वठंदासीं। हिन में असां सिर्फ़ु इन शइ खे सम्झण जी कोशिशि कंदासीं अॼु त क्लासिकल शाइरी या असांजी शाइरी छा आहे ऐं उहो केतिरो वधीक अॻिते हली आहे ऐं हिन वक़्तु किथे पहुती आहे। अॼोको जेको आहे हिसो पहिरियों आहे, इन जो अॻिते हिसो ॿियों ऐं हिसो टियों ईंदो, जंहिंमें इहा क्लासिकल शाइरी सां जी तरक़ी आहे, मंज़िलूं जेके आहिनि उहे तय कंदासीं। ठीकु आहे, अव्हां ॼाणो था मुंहिंजो पोयां लेक्चर में जेको ज़ाहिर वाज़े कयल आहे त क़दीम शाइरी जूं जेके सिन्फ़ूं आहिनि उहे आहिनि गीच ऐं गिनात। जॾहिं इहा शाइरी जी इब्तिदा थी चुकी हुई, असांखे घाड़ेलो फॉर्मेट मिली चुको हुयो, पर उन शाइरीअ खे क्लासिकल शाइरी सां छो कोन था चऊं? उनजो सबबु इहो आहे त उहा वाक़िअत ते मबनी आहे ऐं उहा उन दौर जा जेके वाक़िआ रिज़्मिया जंगी दास्तान या जेको ॻाल्हियूं आहिनि उन्हनि ताईं महदूद आहे। उन में को फ़िक्र समायल कोन्हे को, उहा उन वक़्त जी हिकु महसूस ॻाल्हि आहे जंहिं ॻाल्हि जे बुनियाद ते असां चऊं था त इहा ॻाल्हि ॿी चई गिनान आहे, पर उन में को इंसानी समाज जे भलाई वारो आला फ़िक्र समायल कोन्हे जंहिं मां असां चऊं इंसानी समाज खे वधीक संवारे ऐं सुधारण जी सघ रखे थो ऐं उन खां अंदरि उजारण जी ॻाल्हि हिकु रूह हुते घटि आहे, जंहिंजे करे उन्हनि खे क़दीम सिन्फ़ूं क़रार ॾिनो वियो आहे। हा, अलबत्ता उन्हनि मंझां असां घाड़ेलो ज़रूरु कयो आहे। फॉर्मेट जेको आहे, जेके असां हेत चऊं था, जोड़ जेके चऊं था, उहे असां ज़रूरु कया आहिनि, जंहिंजे बुनियाद ते असांजो दोगो, सोरठो, बेत, राई, काफ़ी, अॻिते उसूलियूं ऐं ॾिसियूं आहिनि। इन शयुनि खे असां ज़रूरु जेको आहे नज़र में रखंदासीं। उन खां पोइ असांखे मामूलियत जा बेत मिलनि था। मामूलियत जा बेत बि जेके आहिनि उहे बि हिन ई बेत जी सूरत में, पर उन्हनि खे इब्तिदाई बेत न चयो आहे। छो त उहे बि किन वाक़िअनि ॾांहुं मंसूब आहिनि, जंहिंजे करे उनखे क्लासिकल जी हैसियत न मिली तोड़े त उन्हनि में जेको आहे सो जोड़ जे लिहाज़ सां मुकमल बेत आहिनि। इन ते कमु केतिरो थियो आहे, कीअं थियो आहे, मां तव्हांखे ॿुधाए पहिरियों दोहो, पहिरियों सोरठो ऐं बेत जो मौजूदु मां ॿुधाए चुको आहियां। बार बार हिनखे बचाइण जी ज़रूरत कोन्हे का, जो असां अव्हांजो टाइम बचाइणु चाहियूं था ऐं उनखे वधाइणु चाहियूं था। ठीकु आहे, मुंहिंजी पोइ वीडियो में इहे शयूं वाज़े थियल आहिनि। अचो त उन खां अलावा ॿिया कहिड़ा शाइर हुया जिन इन सिटुनि जो, छाकाणि पहिरियों दोहो जी माना इहा आहे ॿ सिटूं, सोरठो जंहिंजो मतिलबु आहे ॿ सिटूं ऐं बेत इब्तिदाई बेत सां मिलंदो असांजो वाधारो, सुधारो ऐं तरक़ी जेका थी आहे उहा बेत में थी आहे। ठीकु आहे, उन में बेत जो मौजूदु काज़ी कादर हुयो। उन खां पोइ ॿिया ई शाइर पिण हुया जिन सिंधीअ में क्लासिकल शाइरी ते बेत चया आहिनि ऐं उन जा नमूना असांखे मिलनि था कि ख़ासि ठाकुर खां मिलनि, हिकिड़ो ॿ बेत मिलनि था, जंहिंजा नाला आहिनि शेख अब्दुल जलील चूड़, हैदर सनाई, मखदूम अहमद भट्टी, हान फ़कीर ऐं महबूब शाह। इहे शाइर आहिनि जिन खे असांखे कोन असांखे ॿिनि सिटुनि जा शाइर जेके शेर आहिनि या बेत आहिनि से मिलनि था। उन खां पोइ हिकु मुकमल असांखे क्लासिकल शाइरी जी हिकु रिवायत मिले थी, जेका आहे उहा असांखे मिले थी काज़ी कादर खां ऐं शाह अब्दुल करीम मुरली वारे खां, जेसीं ताईं तहक़ीक़ कोन थी हुई। तहक़ीक़ छाकाणि तहक़ीक़ जा दर हमेशह खुलियल हूंदा आहिनि। सभ खां पहिरीं काज़ी कादर जा पोइ असांखे 7 बेत मिलिया हुया, उहे बयानुल आफ़रीन व तंबीहुल गाफ़िलीन जेको शाह अब्दुल करीम मुरली वारे जो मलफ़ूज़ात हुयो उन मां मिलिया हुया। उन में बि असांखे काज़ी कादर जा जेतिरा बि बेत, दोहा, सोरठा मिलिया आहिनि उहे ॿिनि सिटुनि जा आहिनि। ॿिनि सिटुनि मां वधीक जा न आहिनि, जो असां चऊं था क्लासिकल शाइरी वधीक तरक़ी। हा, अलबत्ता उन में फ़नी लिहाज़ खां, फ़िक्री लिहाज़ खां हिकु पूरो वीचार असांखे
नमूनो ॿुधायूं था त कहिड़ो शाइर आहे जंहिं इन रिवायत खे शुरू करे क्लासिकल शाइरी जी किताब शुरू करे उन मंज़िल जो राह ते अॻिते वठंदा हलिया विया आहिनि। पहिरियों त रिवायत सही सीरत याम पढ़िया मुंहिंजी पाण आहे अखर अॻियां उभरी बाग़ी थी विया ॿी सोरठा में बेत जो आहे छाकाणि त पहिरीं सिन में काफ़ियो आहे पहिरीं सिन में ॿी सिन जे आख़िर में काफ़ियो आहे इन करे असां खे बेत चऊं था। ॿियो नंबर आहे कंज़ कदूरी काफ़िया की न पढ़ियो कंज़ कदूरी काफ़िया की न पढ़ियो सो पागल पियो जिया पई नथो। हाणे इन शेर जो जॾहिं असां तशरीह कंदासीं जेका मुंहिंजी अलॻि वीडियो थी पई आहे ऐं ॿुधी सघो था हुन में त हिन में आला समाजी ऐं इंसानी ऐं रूहानी फ़िक्र समायल आहे जंहिं वजह असां इहो साबित थियो कयूं था त शाह काज़ी कादर पहिरियों क्लासिकल शाइर आहे जंहिं क्लासिकल शाइरी जे रिवायतुनि खे उहिदो कयो आहे वधायो आहे। ॿियो नंबर असांखे जेको इन सिलसिले जो जेको शाइर मिले थो उहो आहे मख़दूम नूह जे शाइरी में ॿिया केतिरा ई बेत शुमार थियनि था पर हीउ बेत जेको आहे उहो सोरठो जेको आहे उहो तमामु मशहूरु आहे ऐं उन में मंज़र निगारी ऐं माण्हू जे दुख ग़म जी भरपूर अकासी थियल आहे जंहिंजे करे इन बेत खे वधीक तकलीफ़ मिली आहे ऐं इन बेत खे हर आम माण्हू ॻाईंदो आहे। पहिरीं जा किरदार समागम आयो माण्हू आहे रोई चढ़ींदा मख़दूम नूह जो। उन खां पोइ हिकु असांखे मख़दूम नूह जी जेका पैदाइश आहे उहा 1590 ऐं वफ़ात जेका आहे उहा आहे 1590 में आहे। अॻिते हलूं था अॻिते हली करे असांखे ॿियो वॾो शाइर क्लासिकल शाइरी जो मिले थो जेको आहे शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारो। शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारो हिन पैदाइश आहे 1538 ईस्वी ऐं वफ़ात आहे 1623 ईस्वी। शाह करीम जे टेस्टमोन जी यूट्यूब चैनल ते अलॻि सां मुकमल लेक्चर ठहियल आहे उनजी ज़िंदगीअ ते अहवाल ज़िंदगीअ ते ऐं शाइरी ते। हिते मां सिर्फ़ु क्लासिकल शाइरी जी प्रोग्रेशन जेका आहे वाधारो जेको आहे ऐं तरक़ी मंज़िल मां सिर्फ़ु ॻाल्हायो आहे। हिन शाइर वटि असांखे जेके बेत मिलनि था उहे कुल 94 आहिनि जंहिंजी डॉक्टर उमर बिन मोहम्मद दाऊद कोटे तरतीब कुझु जुमलनी ॿुधाई आहे त 91 बेत ॿ मुसलस ऐं हिकु नज़म संदसि मज़मून सिंध जो रिवायतूं ऐं इल्म अदब जेको सिंधी ॿारहें दर्जे जे किताब में शामिल आहे उन में इहा लिखी पई आहे। बाक़ी आम रिवायतूं जो मौजूदु असां चवंदा आहियूं असांखे घणा बेत मिलिया आहिनि चवंदा आहियूं त शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे असांखे 94 बेत मिलिया आहिनि। उहे 94 बेत असांखे ॿिनि सिटुनि ते मुश्तमिल नज़र अचनि था। बाक़ी इन ते तहक़ीक़ केतिरनि ॼणनि कई आहे इहो अलॻि मौज़ूअ आहे मां करे ॿुधायो त असां ॿुधाईंदासीं ठीकु आहे। हाणे इन जा मां हिते मिसाल में ॿ बेत रखिया आहिनि उन बेतनि खां असां वठूं था पाणी हानी सर बेड़ो जरते पखी जीअं पाणी हानी सर बेड़ो जरते पखी जीअं असां सॼण कीअं रहियो आहे मुंहं में। हाणे इन में अंदरि फ़िक्र समायल आहे इन में मंज़र निगारी आहे इन में जेको असां तशबीह आहे इस्तिआरो इस्तेमालु थियल आहे जंहिंजे करे असां इहो सम्झूं था त क्लासिकल शाइरी उहा आहे जेका वक़्तु गुज़रण सां हुन ते दज़ चढ़ी वञे मिटी चढ़ी वञे पर उहा मिटी थोरी हटाइजे त मफ़हूम ऐं मक़सदु जेको आहे उहो अॼु बि उन जो साॻियो रहे ऐं उन में कंहिं जेका तब्दीली न अचे इहा हूंदी आहे क्लासिकल शाइरी जो आला फ़िक्र जो था पाणी सर बेड़ो जरते पखी जीअं
एहसानी जंहिं जो तवील हिकु बेतनि जी सूरत में नज़्म मिले थो वतननामो, जंहिंमें हू पहिरियों शाइर आहे जंहिं पंहिंजी शाइरी में तख़ल्लुस गुण इस्तेमालु कयो आहे वतननामो में, उहो आहे एहसानी। ठीकु आहे, उस्मान एहसानी जो तख़ल्लुस हुयो। हाणे हिन दौर ताईं पहिरियों ॿियो ऐं क़ाज़ी क़ादर मखदूम नूर शाह अब्दुल करीम गुलरी वारो, इन्हनि ताईं असांखे बेत जी जेका जोड़ जेका मिले थी उहा ॿिनि सिटुनि वारी मिले थी, ॿिनि सिटुनि खां मथे कान थी मिले। जॾहिं असां उस्मान एहसानी वटि पहुचूं था, डॉक्टर अब्दुल जब्बार जुनेजो जे मुताबिक़ ही जेको नज़्म जेको लिखियलु आहे उहो बेत जे फॉर्मेट में लिखियलु आहे, बेत जी हैयत में लिखियलु आहे, जोड़ जेको लिखियलु आहे। ऐं हिन जी ख़ुसूसियत इहा आहे, ख़ासि ॻाल्हि इहा आहे त आख़िरी सिट जेका आहे उहा नए बेत में उन जो अधु नए बेत में वरजाइजी ईंदो आहे, जेको मां हिते पढ़ंदुसि ॿुधायो। हाणे मां ॿुधायो त हिते ॿई सिट ताईं बेत हुयो त हिन उस्मान एहसानी अची उन्हनि जे सिटुनि में इज़ाफ़ो कयो। तोड़े जो संदसि जेतिरा बि बेत आहिनि उन्हनि सभिनी बेतनि में काफ़ियो आख़िर में अचे थो, जॾहिं त जे बेत जी अहम ॻाल्हि इहा आहे त जिथे बेत खुटंदो त उनजे सिट में आख़िर में विच में काफ़ियो ईंदो, पर उस्मान एहसानीअ जे सभिनी बेतनि में हम काफ़िया ऐं सभिनी बेत जे सिटुनि में आख़िर में ई काफ़ियो अचे थो। जीअं ई हिते हिकु बेत मां ॿ लिखिया आहिनि, मिसाल जे तौर ते टिनि सिटुनि खां वधाए 4-5 सिटुनि ताईं हिन बेत खे पुॼायो आहे, क्लासिकल बेत खे, जंहिंमें हुन तब्दीली आई। घाड़े में जेको वाधारो ऐं सुधारो आयो उहो पहिरियों माण्हू उस्मान एहसानी हुयो, जंहिं टिनि सिटुनि खां वधाए करे 3-4-5 ताईं पहुचायो आहे। ऐं इन खां पोइ अॻिते जेके सिटूं वयूं आहिनि उहे अॻियां क्लासिकल ईंदड़ शाइर आहिनि, उन्हनि में असां ज़िक्र कंदासीं त कहिड़े शाइर वधीक उनखे कयो आहे। ठीकु आहे, अचो असां पहिरियों पढ़ूं था। अचे को करार बांधे बेपरदेर, मां न कुल ॾिठी पंहिंजी आदत ए बेसारा वेही रहनि, कुल परोड़े खे तोबह थींदो ता ज़मीन कीअं ॾांहुं जंहिं ॾींहुं ॿे उथी हलंदो ओचितो साथी ॿिए साणे। हाणे हिते जेका सिट आहे उथी हलंदो ओचितो, इहा उते वरजाइजी आई आहे। उथी हलंदो ओचितो न कंहिं परियाण, जेका चऊं पिया पराणी में जेकी साॻी सिट वरजाइजी अचे थी उहा इहा आहे। उथी हलंदो ओचितो न कंहिं परियाण, को निहारो आहीन दुनिया मंझि महिमान, जो ॾाढो सफ़र मौत जो सुझे थो सणान। हाणे इहा असांखे हिननि शाइरनि में मिले थी, जेको इज़ाफ़ो मिले थो इहो आहे। इन खां वधीक जेके बि इज़ाफ़ो थियो आहे बेत में, छाकाणि त अञा हुते या केतिरा ई क्लासिकल शाइर ईंदा जिन क्लासिकल शाइर में बेत खे वधीक उसारियो ऐं निसरायो आहे। ऐं इन लिहाज़ खां क्लासिकल शाइरी में अॻिते बि अञा ॿियूं तब्दीलियूं बि आयूं आहिनि, जेके असां उन्हनि सां ॿिए लेक्चर में ज़रूरु ॾिसंदासीं। ठीकु आहे, जेकॾहिं किथे का ग़लती रहिजी वई आहे त ज़रूरु मूंखे जेको आहे सो अव्हां ॿुधाईंदा, छाकाणि त अव्हांजो रायो इंतिहाई ज़रूरी आहे। ऐं हिन लाइ ई मां जेको आहे सो जीअं हर हिकु शइ आसानीअ सां क्लियर थी वञे ऐं अव्हांखे फ़ाइदो पहुचे। इंशाअल्लाह हिन वीडियो वठां अव्हांखे को न को लाभ ज़रूरु हासिलु थींदो।